कराची सिंध दरिया ते तकरारी केनालनि जे अॾावत ख़िलाफ़ सॼी सिंध में शटरबंद हड़ताल मुज़ाहिरा। हैदराबाद, बदीन, ठठो, सजावल, टन मोहम्मद ख़ान में हड़ताल। नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद। नवाबशाह, कंधाकोट, घोटकी, शहदादकोट, जामशोरो ऐं मठियारी में बि शटरबंद हड़ताल। रोडनि ते ट्रैफ़िक मामूल खां घटि। दादू में दुकान बंदि कराईंदड़ 2 ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। दड़ो, मीरपुर बठोरो, जाती, चोहर जमाली, नऊं कोट ऐं कंडियारो में बि STP जे सर ते शटरबंद हड़ताल बांधी। न्यू सैदाबाद, ठारोशाह ऐं दोड़ में बि दरिया ते केनाल अॾण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। डेहरकी, टंडो ग़ुलाम हैदर, जाम साहिब में बि हड़ताल। डिघड़ी, खोरोवाह, कड़ियो घमर, टंडो बागो, शेख भिरकियो ऐं नसीराबाद में बि मुकमल तौर कारोबार बंदि रखी एहतिजाज। मोरो, घारो ठुल, मीरपुर साकरो, मेहण में ऐं बाढे में बि मुख्य मार्केटूं ऐं पेट्रोल पंप बंदि। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध दरिया ते तकरारी केनाल अॾण सिंध खे सुकाइण जी साज़िश आहे। तकरारी फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।